अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट संग हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त वरियल ख़ान जेको आहे त शेरदिल जे चाचे खे चवंदो त शेरदिल असांजी औताक़ ते असांजी हाज़िरी भरणु छो नथो अचे। तंहिंजे शेरदिल जो चाचो चवंदो त हू जेको आहे वॾेरनि जी औताक़ ते वञण सां नफ़रत कंदो आहे, तंहिंजे करे हू नथो अचे। बाक़ी तव्हांजो हर चवणु जेको आहे त मञींदो। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों नेक्स्ट एपिसोड में त राबेल ऐं बालाज ख़ान जेको आहे त वरी हिक ॿिए जे साम्हूं घोट कुंवार जे रूप में बीठल हूंदा दोस्तों। ऐं जेका आहे त राबेल हुन सां कौल इक़रार कंदी त उहो मां तव्हांखे ॾसी थो वञा त उहो को बि माना हक़ीक़त सां हुनजो तालुक़ु न हूंदो उन सीन जो दोस्तों। उहो हिकु इत्तिफ़ाक़ जेको हूंदो बालाज ख़ान खे ख़्यालु हूंदो दोस्तों। जीअं त अॻु में बि अहिड़ा सीन हली चुका आहिनि दोस्तों, त हुन सां को बि हक़ीक़त जो तालुक़ु न हूंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो बालाज ख़ान जो ख़्याली दिमाग़ जो ख़्यालु हूंदो आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त बालाज ख़ान खे पंहिंजो भाउ शाहनवाज़ ख़ान ऐं जेको रोशन चवंदो त असांखे मारे छॾ, असांखे तुंहिंजो क़ैद क़बूल न आहे। तॾहिं बालाज ख़ान चवंदो त जॾहिं तव्हांखे असां मारींदासीं त हीअ असांजी जेको क़ैद खानो आहे इन जी रौनक़ मरी वेंदी, तंहिंजे करे तव्हांखे जीअणो आहे ऐं इन क़ैद जा जेके अज़ाब ज़ुल्म सहणा आहिनि। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।